दुआज़रा केस में फ़रियादी जे वकील जिब्रान नासिर जो चवणु आहे त अगवा जे ॾींहुं यानी 16 अप्रैल ते ज़हीर अहमद कराची में ई मौजूदु हो। दुआज़रा जे पीउ मेहदी काज़मी जे वकील जिब्रान नासिर तरफ़ां ट्विटर ते दुआज़रा अगवा केस बाबति ॿुधणी ऐं अॻ भराई जा तफ़सील बयानु कया विया। जिब्रान नासिर पंहिंजे ट्वीट में चयो त पुलिस तरफ़ां अॼु अदालत में दुआज़रा केस में अॻ भराई रिपोर्ट पेश कई वई आहे। अदालत खे ॿुधायो वियो आहे त खेनि ज़हीर जो CDR मिलियो आहे। CDR मूजिबि अगवा जे ॾींहुं यानी 16 अप्रैल ते दुआज़रा जो मुबैना मुड़ुसु कराची में मौजूदु हो। जिब्रान नासिर वधीक लिखियो आहे त हिन केस में इहा अॻ भराई 2 महीना अॻु साम्हूं अचणु घुरिजे हा। अगवा कयल ॿारड़ी दुआज़रा खे कैमरा ते कूड़ ॻाल्हाइण ते मजबूर कयो पियो वञे। जिब्रान नासिर जो चवणु हो त अॼोकी अॻ भराई जा 2 रुख़ हुआ। पहिरियों इहो त दुआज़रा जी उमिरि 18 साल नाहे, पर मेडिकल बोर्ड जी नई रिपोर्ट मूजिबि 14 साल आहे। ॿियो इहो रुख़ हुयो त दुआ पाण लाहौर वई ऐं उते ज़हीर सां मुलाक़ात कयईं। इहा ॻाल्हि हाणे ज़हीर जे CDR में कूड़ी साबित थी आहे। जिब्रान नासिर पंहिंजे ट्वीट में चयो त दुआज़रा केस जो IO हाणे बि जवाबदार ज़हीर खे बचाए फ़ाइदो पहुचाइण जी कोशिश करे रहियो आहे।